ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 13/3/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार, सॼी दुनिया में तव्हां जहिड़ो पद्मा पदम भाग्यशाली स्टूडेंट कोई बि न आहे। तव्हांखे स्वयं ज्ञान टीचर बाप तव्हांखे स्वयं ज्ञान जो सागर बाप टीचर ठही करे पढ़ाइनि था। सॼी दुनिया में असां जहिड़ो पद्मा पदम भाग्यशाली स्टूडेंट कोई न आहे। असांखे स्वयं ज्ञान सागर बाप असांखे टीचर ठही करे पढ़ाईंदा आहिनि। प्रश्न: कहिड़ो शौक़ु सदा ठहियो रहे त मोह जी रग टुटी थी वञे? उत्तर आहे सर्विस करण जो शौक़ु सदा रहे त मोह जी रग टुटी वेंदी। अगरि सर्विस करण जो शौक़ु हूंदो त सभु तरह सां मोह जी रग टुटी वेंदी। सदा बुद्धि में यादि रहे, इन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियूं इहे सभु विनाश थियणो आहे। इहे सभु विनाशी आहिनि। हिन खे ॾिसंदे हुए ॾिसो ई न, बाप जी श्रीमत ते हलो। Hear no evil, see no evil, do no evil, think no evil, talk no evil. ओम शांति। शिव भगवान वाच्य मीठी मीठी सालिग्रामों या रूहानी ॿारनि प्रति इहे त ॿार सम्झंदा आहिनि कि असां सतयुगी आदि सनातन पवित्र देवी देवता धर्म जा हुयासीं। त इहे यादि रखिणो आहे। आदि सनातन देवी देवता धर्म खे त ॾाढा मञंदा आहिनि, परंतु देवता धर्म जे बदिले हिंदू नाम रखी छॾियो अथनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां आदि सनातन केरु हुयासीं, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे हाणे छा ठही विया आहियूं। इहे भॻवानु वेही करे असांखे सम्झाईंदा आहिनि। भॻवानु कोई देहधारी मनुष्य न आहे, ॿियो सभिनि खे पंहिंजी पंहिंजी देह आहे। शिव बाबा चवंदा आहिनि, मां त विदेही आहियां, मूंखे त पंहिंजी देह कॾहिं मिलंदी ई न आहे, मां कॾहिं वठंदो ई न आहियां। उन्हनि खे पंहिंजी देह ई न आहे। ॿियो सभिनि आत्माउनि खे पंहिंजी पंहिंजी देह हूंदी आहे। त पंहिंजे खे बि अहिड़ो विदेही सम्झणु केतिरो मिठो लॻंदो आहे न। हिन शरीर जे बहान सां जॾहिं असां सभु ख़ुदि खे विदेही सम्झंदा आहियूं त केॾो सुठो लॻंदो आहे, मिठो लॻंदो आहे। त पंहिंजे खे बि अहिड़ो विदेही सम्झणु केतिरो मिठो लॻंदो आहे न। सभु बोझ, सभु ॻाल्हियूं, सभु तुंहिंजो मुंहिंजो समाप्त थी वेंदा, हिकदमि हल्का थी वेंदा आहियूं। असां छा हुयासीं, हाणे छा ठही विया आहियूं। असां छा हुयासीं, हाणे छा ठहूं था न। इहे ड्रामा कहिड़ो ठहियलु आहे न, इहे बि तव्हां हाणे सम्झंदा आहियो। असां इहे देवी देवता धर्म ई पवित्र गृहस्थ आश्रम हुयो। बाबा चवनि था इहे देवी देवता धर्म ई पवित्र गृहस्थ आश्रम हुयो, हाणे आश्रम न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करूं था न। हिंदू नाम त हाणे रखियो आहे, आदि सनातन हिंदू धर्म त आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असां हाणे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करूं था। हिंदू नाम त हाणे रखियो आहे न, आदि सनातन हिंदू धर्म त आहे न। बाबा ॾाढो बार चयो अथई, आदि सनातन धर्म वारनि खे सम्झायो। हिंदू नाम त हाणे रखियो आहे। कीअं रखियो आहे? छो जी जेका इस्लामी धर्म वारा आया न, हुननि हिते सिंधु नदी में रहण वारा, सिंधु नदी जे पास त उहो स खे ह चईंदा हुया। त हुननि चयो सिंधु नदी जे पास रहण वारा इहे हिंदुस्तानी आहिनि, त रहण जो स्थान बि हिंदुस्तान ऐं धर्म बि हिंदुस्तानी करे छॾियो अथनि। छो जी असां पंहिंजी अपवित्रता में वञण जे कारण असां पंहिंजे धर्म जा न पिया कहलाए सघूं न। हिन करे असां ई उन्हनि खे चयो कि असांजो कोई धर्म न आहे। त उन्हनि असांखे इहे सिंधु नदी जे पास स खे ह चईंदा हुया न, त इहे हिंदू नदी जे पास रहण वारा हिंदुस्तानी आहिनि। त हिंदू नाम त हाणे रखियो आहे, आदि सनातन हिंदू धर्म त न आहे न। बाबा ॾाढो बार चयो अथई, आदि सनातन धर्म वारनि खे सम्झायो।
बाबा चवनि था आदि सनातन धर्म वारनि खे सम्झायो, चओ हिननि में लिखियलु आहे आदि सनातन देवी देवता पवित्र धर्म जा हुयासीं या हिंदू धर्म जा हुयासीं। त उन्हनि जे 84 जन्मनि जो मालूम पए। इहे नॉलेज त ॾाढी सहज आहे न, सिर्फ़ु लाखों वर्ष चइण सां मनुष्य मुंझी विया आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिण जो बि ड्रामा में पार्ट आहे ई। देवता धर्म वारा ई 84 जन्म वठंदा वठंदा केतिरा छीछी ठही विया आहिनि। त बाबा चवनि था कि ॾिसो असां पहिरियों छा हुयासीं, पोइ वरी छा ठही विया हुयासीं, हाणे वरी बाबा असांखे छा वरी खां उहे ई ठाहिनि था न। हाणे असां 84 जन्म वठी वठी केॾा छीछी ठही वियासीं न। पहिरियों भारत केतिरो ऊच हुयो, भारत जी महिमा बाबा चईं न इहा आहे। ईअं ॻाल्हियुनि खे वीचार करो त असांजी बुद्धि खुले, असांजो टियों नेत्र ईअं ई खुलंदो कि असां छा हुयासीं, हाणे छा ठही विया आहियूं। भारत जी ई महिमा करणी खपे। हाणे पोइ तमो प्रधान खां सतो प्रधान, पुराणी दुनिया खां नई दुनिया ज़रूरु ठहिणी आहे। अॻियां हली करे तव्हांजी ॻाल्हियुनि खे सम्झंदा ज़रूरु। चओ घोर नींद खां जागो, हे जीव जी आत्मायूं हाणे घोर नींद खां जागो। सभी आत्मायूं धीरे धीरे जगनि थियूं न। बाप ऐं वरसे खे यादि करो त तव्हां ॿारनि खे सॼो ॾींहुं ख़ुशी में रहणो खपे। सॼी दुनिया में, सॼे भारत में तव्हां जहिड़ो पद्मा पदम भाग्यशाली स्टूडेंट कोई बि न आहे, जो असां ऊच ते ऊच टीचर जी ऊच ते ऊच पढ़ाई पढ़ूं था। त सॼी दुनिया में, सॼे भारत में असां जहिड़ो पद्मा पदम भाग्यशाली स्टूडेंट कोई न आहे। सम्झंदा आहियो न, असां हुयासीं वरी असांखे ई ठहिणो आहे। असां ई हुयासीं वरी असांखे ई ठहिणो आहे। छाट करे करे पोइ उहे ई निकिरंदा। हिन में तव्हां मुंझो न। बाबा चवनि था भले तव्हां सेवा करो, केतिरा बि निकिरनि था नथा निकिरनि, हिन में असांखे मुंझणो न आहे। प्रदर्शनी में थोरो बि ॿुधी करे वेंदा आहिनि त प्रजा बि ठहींदी वेंदी आहे न। छो जो इहे अविनाशी ज्ञान धन जो कॾहिं बि विनाश न थींदो आहे। दिन प्रतिदिन तव्हांजी संस्था जोर भरदी वेंदी, पोइ ढेरनि जा ढेर तव्हां वटि ईंदा। धीरे धीरे धर्म जी स्थापना थींदी आहे न। जॾहिं कोई वॾो माण्हू ॿाहिरां खां ईंदो आहे त उन्हनि जो मुंहुं ॾिसण जे लाइ केतिरा ढेर मनुष्य ईंदा आहिनि। जॾहिं कोई वॾो माण्हू ईंदो आहे त उन्हनि जो मुंहुं ॾिसण लाइ केतिरा ढेर मनुष्य आहिनि। हिते त उहा ॻाल्हि आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हिन दुनिया में जो बि चीज़ूं आहिनि सभु विनाशी आहिनि। उन्हनि खे न ॾिसणो आहे। सी नो इविल, डू नो इविल, थिंक नो इविल, टॉक नो इविल। ये किचिड़ो त भस्म थियणो ई आहे। हाणे असांखे पंहिंजी बुद्धि बल द्वारा हुन वॾे बाबा खे ॼाणणो आहे। ॾिसणो त छा ॾिसी सघंदासीं। बाबा चईंदा आहिनि बिंदी खे छा ॾिसी करे कंदा। असांखे पंहिंजी जीअं चईंदा आहिनि, बाबा चई न वॾा माण्हू ईंदा आहिनि त माण्हू केॾो उन्हनि जो मुंहुं ॾिसणु ईंदा आहिनि। हाणे असांजी बुद्धि एॾी सुठी आहे कि असांखे सम्झ में आयो कि हाणे वॾो बाबा हिन सृष्टि ते आयल आहे। त असांखे बुद्धि सां सदा ई उन्हनि सां गॾु रहणो, उथणो वेहणो, खाइणो पीअणो, सदा उन्हनि सां गॾु रहणो। हिन दुनिया में ॾिसंदे हुए जेकी कम जी चीज़ूं आहिनि जॾहिं हा तॾहिं ॾिसो, बाक़ी समय बाबा वटि रहो। जो कुझु बि ॾिसंदा आहियो मनुष्य आदि सम्झंदा आहिनि इहे सभु कलयुगी आहिनि। तव्हां आहियो संगम युगी ब्राह्मण। संगम युग खे ॼाणंदा ई न आहिनि। एतिरो सिर्फ़ु यादि करो इहो संगम युग आहे। हाणे असांखे घर वञिणो आहे, पवित्र बि ज़रूरु ठहिणो ई आहे न। हाणे बाप चईंदा आहिनि इहे काम विकार आदि मध्य अंत दुख ॾियण वारो आहे, इनखे जीतो।
हाणे बाप चईंदा आहिनि ये काम विकार आदि मध्य अंत दुख ॾियण वारो आहे, हिनखे जीतो। विख जे लाइ केतिरा ॾिसो केतिरा तंग कंदा आहिनि न दुनिया में माण्हू, विख जे लाइ केतिरो तंग कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि काम मां शत्रु आहे, उनखे जीतणो आहे। बाप चईंदा आहिनि काम मां शत्रु आहे, उन्हनि खे जीतणो आहे। हाणे हिन समय केतिरा ढेर मनुष्य आहिनि न दुनिया में, तव्हां हिकु हिकु खे चओ केसि ताईं सम्झाईंदव। हिकु खे सम्झाईंदा आहियो त ॿियो चईंदो आहे जादू आहे, पोइ पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। हिन करे बाप चईंदा आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म वारनि खे सम्झायो। आदि सनातन धर्म वारा, सॉरी देवी देवता त उहो मञंदा न आहिनि, आदि सनातन धर्म वारनि खे सम्झायो। आदि सनातन आहे ई देवता धर्म। श्री असां कंहिं वॾे माण्हू खे सम्झाईंदा आहिनि न, कंहिं वॾी संस्था खे, अगरि उहो मञी वञे त हुनजे मञण वारा बि मञंदा आहिनि, न त कंहिं नंढे खे पकड़ंदा आहियूं त माण्हू सम्झंदा आहिनि कि जादू करे छॾींदा आहिनि। तव्हां सम्झाईंदा आहियो न लक्ष्मी नारायण इहे पद कीअं पादई, मनुष्य खां देवता कीअं ठहिया, ज़रूरु अंतिम जन्म हूंदो न, ज़रूरु पंहिंजे पिछले जन्म अंतिम जन्म वारे में जन्म में ई उन्हनि परमात्मा खां इहे ज्ञान वठी करे अहिड़ा वरसो पातो हूंदो न त ॾिसो कलयुग अंत जे समय हाणे त गवर्नमेंट जो राज्य आहे, हिन खां पोइ जेको युग अचण वारो हुन में लक्ष्मी नारायण जो राज्य, त कंहिं ॾिनो उन्हनि खे, कहिड़ो कोई वोटिंग थी, पढ़ाई थी, कंहिं कराई। 84 जन्म पूरो करे पोइ इहा ठहिया न, जंहिंखे सर्विस जो शौक़ु आहे उहो त हिन में लॻी रहंदा आहिनि, ॿियो सभु तरफ़ में मोह आदि टुटंदो वेंदो आहे। त इन करे बाबा चईंदा आहिनि मोह खे न तोड़ो, तव्हां सर्विस में लॻो। तव्हां सर्विस में लॻंदव त मोह जी रगियूं आपे ई टुटी पवंदियूं, आपे ई सभु विकार बुरायूं बि कमी कमज़ोरियूं बि ख़तमु थी वेंदियूं। असां हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियूं इन्हनि खे भुलिजणो आहे, बाबा चवनि था जीअं कि ॾिसंदे हुए नथा ॾिसूं। सी नो इविल, डू नो इविल, टॉक नो इविल, थिंक नो इविल। मनुष्य त मंदरनि जा चित्र ठाहे ॾींदा आहिनि, बंदरनि जा चित्र ठाहे ॾींदा आहिनि, सम्झंदा कुझु न आहिनि। इहे हिन समय मनुष्यनि जी सूरत मनुष्य जहिड़ी आहे, सीरत बंदरनि जहिड़ी आहे न, हिन करे बाबा चईंदा आहिनि कुझु बि सम्झंदा न आहिनि। ॿार केतिरी महिनत कंदियूं आहिनि न बचियूं, बाबा उन्हनि खे आफ़रीन ॾींदा आहिनि जो सम्झाए करे लाइक़ु ठाहींदियूं आहिनि। ॾिसो बाबा जो केॾा सारा ॿार आहिनि जो एॾे सारे ॿारनि खे हाणे बि सम्झाए करे लाइक़ु ठाहे करे बाबा वटि वठी था अचनि। प्राइज़ बि उन्हनि खे ई मिलंदी आहे जो कमु करे करे ॾेखारींदा आहिनि। हाणे बाबा जी संस्था खे बाबा जो इहे ज्ञान यज्ञ वारे जेका बि आत्मायूं आहिनि भल त उन्हनि खे प्राइज़ मिले थी न, लेकिन इहा प्राइज़ दिलाइण जे लाइक़ु असांखे कीअं ठाहियो त उन बाबा खे कॾहिं बि न भुलिजणो खपे। बाबा खे त असां छा प्राइज़ ॾींदासीं, बाबा त चईंदा आहिनि तव्हां लाइक़ु ठही सभिनि खे लाइक़ु ठाहे, इहे ई मुंहिंजे लाइ सुठो गिफ्ट आहे, तव्हां लाइक़ु ठही वञो। त बि बाबा एॾो असांखे सेखारीनि था, ऐं जेका ॿार एॾो कुझु करनि था त उन्हनि खे प्राइज़ बि मिलंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे केतिरी प्राइज़ ॾींदा आहिनि। पहिरियों नंबर सूर्यवंशी राजधानी जी प्राइज़ मिलंदी आहे, हिन दुनिया में बि मिले थी। ऐं वैसे त बाबा असांखे कहिड़ी प्राइज़ ॾींदा, हिन दुनिया में त बाबा जे ॿारनि खे मिले थी किथे किथे, कंहिंखे छाती मिले, कंहिंखे छाती मिले, लेकिन बाबा पंहिंजे जेका बि बाबा जी नज़र में जो नंबरवार ॿार आहिनि हुननि खे सूर्यवंशी राजधानी जी प्राइज़ मिलंदी, हुननि खे सूर्यवंशी राजधानी जी प्राइज़ मिलंदी। सेकेंड नंबर आहे चंद्रवंशियुनि जी प्राइज़। पहिरियों सूर्यवंशी जी प्राइज़ मिलंदी, पोइ चंद्रवंशी जी प्राइज़ मिलंदी। त बाबा चवनि था नंबरवार त हूंदा ई आहिनि न। भक्ति मार्ग जा शास्त्र बि केतिरा वेई ठाता अथनि।
हाणे बाप सम्झाईंदा आहिनि हिन शास्त्र पढ़ण यज्ञ तप करण सां मूंसां कोई मिलंदो न आहे। ये शास्त्र पढ़ण सां यज्ञ तप करण सां मूंसां कोई मिलंदो न आहे। दिन प्रतिदिन केतिरा पाप आत्मा ठाहींदा वेंदा आहिनि। ये यज्ञ तप दान पुण्य कंदे कंदे भॻवान जी ग्लानी कंदे कंदे पाप आत्मा इनके दान ॾींदे ॾींदे ॿियो ई पाप आत्मा थींदा था वञनि। पुण्य आत्मा त कोई ठाहे न सघे, बाबा ई अची करे पुण्य आत्मा ठाहींदा आहिनि। हिकु आहे हद जो दान पुण्य, ॿियो आहे बेहद जो। बाबा चई न हिन बेहद जी दुनिया में भारत में अची करे मां तव्हांखे दान कंदो आहियां, इन करे दान पुण्य जो महत्व बि भारत में ई आहे। भक्ति मार्ग में दुनिया में माण्हू हद जो दान पुण्य कंदो आहे, ॿियो आहे बेहद जो। भक्ति मार्ग में इनडायरेक्ट ईश्वर अर्थ दान कंदा आहिनि, है न। भक्ति मार्ग में इनडायरेक्ट ईश्वर अर्थ दान कंदा आहिनि, दान पुण्य कंदा आहिनि। परंतु ईश्वर कंहिंखे चइबो आहे इहे त ॼाणंदा ई न आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, तव्हां चईंदा आहियो शिव बाबा ई असांखे छा खां छा ठाहींदा आहिनि। भगवान त हिकु ई आहे न, शिव बाबा ई असांखे छा खां छा था ठाहिनि। भगवान त हिकु ई आहे, उन्हनि खे पोइ सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। भगवान त हिकु ई आहे, भगवान जा एॾा हिकु भगवान जा एतिरा नाम रूप माण्हू ठाहे वेठो आहे। हिकु नाम जो, हिकु भगवान जो माण्हू एॾा सारा नाम रूप ठाहे वेठो आहे न। उन्हनि खे पोइ सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि। त उन्हनि खे केतिरो सम्झाइणो खपे कि इहे तव्हां माण्हुनि छा कयो आहे। तव्हां पास ईंदा बि आहिनि, थोरो ॿुधी करे ॿाहिरि विया पोइ खलास थी वेंदा आहिनि। असां वटि ईंदा बि आहिनि, पोइ थोरो ॿुधी करे ॿाहिरि विया पोइ माण्हू उन्हनि खे चईंदा अरे ईअं कंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि, त खलास थी वेंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि हितां जी हितां हिते ई रहिजी वई, सभु भुलिजी वेंदा आहिनि। इन करे त पहिरियों बाप जे लाइ प्रदर्शनी में त थोरो सो समय ॿुधंदा आहिनि, हली वेंदा आहिनि। लेकिन जो बाबा जो हीअं ठही करे अचे थो, रेगुलर ॿुधे थो, त उन्हनि खे पहिरियों बाप जे बारे में पको करो। तव्हांखे चईंदा आहिनि ज्ञान ॾाढो सुठो आहे, असां पोइ ईंदासीं, परंतु मोह जी रॻू टुटंदी न आहिनि। मोहजीत राजा जी कहानी केतिरी सुठी आहे। मोहजीत राजा फर्स्ट क्लास ये लक्ष्मी नारायण आहे। मोहजीत राजा फर्स्ट क्लास ये लक्ष्मी नारायण ही मोहजीत राजा फर्स्ट क्लास मोहजीत ये लक्ष्मी नारायण ई आहिनि। अर्थात उन्हनि जी आत्मा खे कंहिंमें बि मोह न आहे। त मोहजीत राजा केरु आहे? फर्स्ट नंबर ते लक्ष्मी नारायण ही मोहजीत राजा आहे। परंतु मनुष्य सम्झंदा न आहिनि। वंडर आहे न, रावण राज्य में सीढ़ी उतरदे हिकदमि हेठि किरी पईंदा आहिनि। ॿारनि खेल बि ॾिठो आहे न, मथे वञी करे पोइ हेठि किरंदा आहिनि। तव्हांजो बि खेल ॾाढो सहज आहे, असांजो बि खेल ॾाढो सहज आहे। वेंदा आहिनि न मथे चढ़ी करे पोइ हेठि किरंदा आहिनि। असां बि पहिरियों हाणे मथे चढ़ूं था पोइ हेठि किरंदा वेंदासीं। बाप चईंदा आहिनि सुठी रीति धारणा करो, कोई छी कमु न करो। बाप चईंदा आहिनि सुठी रीति पुरुषार्थ करो, कमु धारणा करो, कोई छी कमु न करो। हिन जे लाइ बाबा चईंदा आहिनि न रोज़ु पंहिंजो चार्ट ॾिसो। अगरि जास्ती असांखां ग़लती थिए थी त हर घंटे जो चार्ट ॾिसो। बाप चईंदा आहिनि मां बीज रूप सत चित आनंद स्वरूप आहियां, मां ज्ञान जो सागर आहियां न। हाणे ज्ञान सागर मथे वेठो रहंदो आहे छा? ज़रूरु कॾहिं अची करे ज्ञान बि ॾींदो। ज्ञान छा चीज़ आहे इहे कंहिंखे मालूम न आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे पढ़ाइणु ईंदो आहे त रेगुलर पढ़णो खपे।
बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे पढ़ाइणु ईंदो आहियां त तव्हांखे रेगुलर पढ़णो खपे, हिकु ॾींहुं बि पढ़ाई मिस न करणी आहे। बाबा किथां खां असांखे पढ़ाइणु ईंदा आहिनि, असांखे हिकु ॾींहुं बि पढ़ाई मिस न करणी आहे। कोई न कोई पॉइंट ज़रूरु सुठी मिलंदी ई आहे। मुरली न पढ़ंदव त ज़रूरु पॉइंट मिस थी वेंदी आहे। अथाह पॉइंट्स आहिनि बाबा वटि त इहे बि न तव्हांखे सम्झाइणो आहे, इहे बि तव्हांखे सम्झाइणो आहे की तव्हां भारतवासी आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयो। हाणे केतिरा ढेर धर्म आहिनि, पोइ हिस्ट्री मस्ट रिपीट। ये चढ़ण उतरण जी सीढ़ी आहे। जीअं जिन खे हुकुम ॾिनई सीढ़ी उतरो चढ़ो, तव्हां सभु जिन आहियो न, तव्हां सभी आत्मायूं सीढ़ी चढ़ो था। जो बि असां बाबा खे यादि करूं था, हाणे असां सीढ़ी चढ़ूं था, अर्थात पंहिंजी उन्नति पायूं था। वरी असां आत्मायूं सीढ़ी उतरंदासीं, 84 जी सीढ़ी चढ़ंदा आहियो पोइ उतरंदा आहियो। केतिरा ढेर मनुष्य आहिनि, हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइणो ई हूंदो आहे। ॿारनि खे त वॾो वंडर लॻणो खपे। तव्हांखे बेहद जे नाटक जी पूरी पहचान मिली आहे न। असांखे हाणे पूरे सृष्टि जे कीअं असां परमधाम में रहंदा हुआसीं, कीअं पोइ असां हिन सृष्टि ते धीरे धीरे पाठ वॼाइण आयासीं। हिकु हिकु करे ईंदा आहिनि न, नंबरवार सभु हिकु साथ थोरी ईंदा आहिनि। कीअं असां हिन सृष्टि ते पाठ वॼाइण आयासीं, कीअं पहिरियों असां हिन देह खां देही अभिमानी हुआसीं, पोइ कीअं असां देह जे धर्म हिननि सभिनि में फसी वियासीं। हाणे वरी बाबा असांखे हिननि खां मुक्त करे थो। सॼे सृष्टि जे आदि मध्य अंत खे हाणे तव्हां ॼाणियो आहे न, कोई बि मनुष्य न ॼाणे सघंदो आहे। सत्युग में कंहिंजे मुख द्वारा कोई बि कुवचन न निकिरंदा। सत्युग में कंहिंजे बि मुख द्वारा कोई बि कुवचन न निकिरंदा। हिते त हिक ॿिए खे गाली ॾींदा रहंदा आहिनि। इहा आहे ही विषय वैतरणी नदी। बाबा चवनि था इहा आहे ही विषय वैतरणी नदी। रौरव नर्क आहे न, सभी मनुष्य रौरव नर्क में पयल आहिनि। हिते त यथा राजा रानी तथा प्रजा आहे। तव्हांजी विजय थियणी आहे अंत में, असांजी विजय थियणी आहे अंत में। सभु जॾहिं सम्झंदा कि आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंहिं कई, ये पहिरें नंबर जी मुख्य ॻाल्हि आहे। बाबा चवनि था जो कोई बि न ॼाणंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां त आहियां ई ग़रीब निवाज। ये पिछाड़ी खे सम्झाईंदा, जॾहिं टू लेट थी वेंदी न, इहे पिछाड़ी जो सम्झंदा। सॉरी, जेका माण्हू हाणे नथा सम्झनि उहो पिछाड़ी में सम्झंदा। टू लेट थी वेंदी न, पहिरियों त सतयुग जी आत्मायूं सम्झंदियूं, पोइ त्रेता युगी आत्मायूं सम्झियूं, पोइ द्वापर युगी आत्मायूं सम्झियूं, पोइ कलयुग में वापसि अचण वारी आत्मायूं आहिनि उहा सम्झंदियूं। ऐं सभु पंहिंजे पंहिंजे ॾींहुं सतयुग में अचण वारी बाबा खे बि ॼाणंदियूं, बाबा जे ज्ञान खे बि सम्झंदियूं, धारणा बि कंदियूं। हुन में बि जो राजाई घराने में अचण वारियूं आहिनि उहो ख़ुदि खे बाबा जो अधिकारी वार सम्झंदियूं। जॾहिं टू लेट थी वेंदा बाक़ी सभु पोइ सम्झंदा। हाणे तव्हांखे टियों नेत्र मिलियो आहे, स्वीट घर स्वीट राजाई बुद्धि में यादि आहे न। स्वीट घर बि आहे, स्वीट राजाई बि आहे। बाप चईंदा आहिनि हाणे शांतीधाम सुखधाम में वञिणो आहे। तव्हां जो पाठ वॼायो हाणे बुद्धि में ईंदो आहे न कि असां कीअं पहिरियों असां विश्व जा मालिक हुआसीं। श्री लक्ष्मी श्री नारायण विश्व जा मालिक हुआसीं, पोइ कीअं असां किरंदा आयासीं। हाणे सभु मरल पिया आहिनि सवाइ तव्हां ब्राह्मणनि जे। ब्राह्मण ई खड़ा थी वेंदा आहिनि न, मतिलबु सम्झ सां सभु मरल आहिनि, असां ई जॻल आहियूं। ब्राह्मण ई सो देवता ठहींदा।
असां में बि केरु जास्ती जा ॻाल्हाइनि जो राजा ई कंदा हुते, उहा जास्ती जा ॻाल्हाइनि। पोइ नंबर वार सभु त बाबा चवंदा आहिनि ब्राह्मण ई सो देवता ठहींदा न। इहे हिकु धर्म स्थापना थिए थो, ॿिया धर्म कीअं स्थापना थींदा आहिनि इहे बुद्धि में आहे न। सम्झाइण वारो त हिकु बाप ई आहे। अहिड़े बाप खे घड़ी घड़ी यादि करिणो पियो। धंधो आदि भल करो, सिर्फ़ु पवित्र ठहो। आदि सनातन देवी देवता धर्म पवित्र हुयो न, हाणे पोइ ज़रूरु पवित्र ठहिणो आहे। हलंदे हलंदे मुझ बाप खे यादि करो, हलंदे फिरदे मुझ बाप खे यादि करो त सतो प्रधान थींदा वेंदो, ताक़त भरिजंदी वेंदी। हलंदे फिरदे मुझ बाप खे यादि करो त सतो प्रधान थींदा वेंदव, ताक़त तॾहिं ईंदी जॾहिं सतो प्रधान ठहींदव। सिवाय यादि जी यात्रा जे तव्हां ऊच पद कॾहिं बि न पाए सघंदव। जॾहिं सतो प्रधान ताईं पहुचंदव तॾहिं पाप कटिजंदा। ये योग अग्नि आहे न, इहे अक्षर गीता में गीता जा आहिनि। योग योग चई मथो मारदा रहंदा आहिनि। योग अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। विलायत सां बि फसाए करे वठी ईंदा आहिनि योग सिखाइण जे लाइ। केॾा सारा माण्हू ईंदा आहिनि न विलायत मां फसाए करे ईंदा आहिनि की असां तव्हांखे योग सिखाईंदा आहियूं। छो जे गीता में योग जो ॾाढो महत्व आहे न, लेकिन उहो त हठ योग सिखाईंदा आहिनि। हिकु टंग ते ईअं करो, समाधि लॻाए ॾींदा आहिनि, अलाए छा छा कंदा आहिनि। वैसे आहे सहज राज योग, बाबा चवंदा आहिनि आहे सहज राज योग। ऐं दुनिया में उहो हठ योग आदि केॾा कठिन कठिन हठ योग आदि सिखाए छॾंदा आहिनि। भारत में विलायत खां बि फसाए करे खणी ईंदा आहिनि योग सिखाइण लाइ। हाणे जॾहिं तव्हांजी ॻाल्हि कोई सम्झे, परमात्मा सुप्रीम सोल त हिकु ई आहे। परमात्मा सुप्रीम सोल त हिकु ई आहे न, उहो ई अची करे सभिनि खे सुप्रीम ठाहींदा आहिनि। हिकु ॾींहुं अख़बार वारा अहिड़ी ॻाल्हियूं विझंदा, इहे त बराबरि आहे। राजयोग सिवाय परमपिता परमात्मा जे ॿियो कोई सिखलाए ई न सघंदो। अहिड़ी ॻाल्हियूं वॾा वॾा अक्षरनि में विझणियूं खपनि। बाबा चवनि था अहिड़ी ॻाल्हियूं वॾे वॾे अक्षरनि में विझो की बाबा इहे हिकु राजयोग सिवाय हिकु परमपिता परमात्मा जे ॿियो कोई सिखाए ई न सघंदे। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। स्थाना जे लाइ मुख्य सार सूर्यवंशी राजधानी जी प्राइज़ वठण लाइ बाप जी आफ़रीन वठणी आहे, सर्विस करे करे ॾेखारिणो आहे। जेतिरो सर्विस में गुज़रंदा वेंदव त मोह जी रगियूं आपे ई टुटंदी वेंदियूं। ॿियो आहे ज्ञान सागर विदेही बाप स्वयं पढ़ाइण ईंदा आहिनि, इन करे असांखे रोज़ु पढ़णो आहे। ज्ञान सागर विदेही बाप स्वयं असां विदेही आत्माउनि खे रोज़ु पढ़ाइण ईंदा आहिनि, इन करे असांखे रोज़ु पढ़णो खपे। हिकु ॾींहुं बि पढ़ाई मिस न करणी आहे। बाप समान विदेही ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। वरदाना पंहिंजी प्रैक्टिकल जीवन जे प्रूफ द्वारा साइलेंस जी शक्ति जो आवाज़ फैलाइण वारा विशेष सेवाधारी ठहूं। हर हिक खे साइलेंस जी शक्ति जो अनुभव कराइणो आहे। इहा विशेष सेवा आहे। आत्माउनि खे साइलेंस जी शक्ति जो अनुभव कराइण इहा विशेष सेवा आहे। जीअं साइंस पावर नामी ग्रामी आहे, ये साइलेंस पावर नामी ग्रामी थी वञे। सभिनि जे मुख सां आवाज़ु निकिरे कि साइलेंस पावर साइंस खां बि ऊची आहे। उहो ॾींहुं बि ईंदो, असां साइलेंस जी पावर सां पंहिंजी बीमारियुनि खे बि ठीकु करे सघंदा आहियूं।
तॾहिं त साइंस खां ऊची थी वेंदी न। उहो ॾींहुं बि ईंदो। साइलेंस जी पावर जी प्रत्यक्षता अर्थात बाप जी प्रत्यक्षता। साइलेंस पावर की प्रैक्टिकल साइलेंस पावर जो प्रैक्टिकल प्रूफ आहे असां सभिनि जे जीवन। हर हिकु हलंदे फिरदे पीस जो मॉडल लिखाए में ॾे त साइंस वारनि जी नज़र बि साइलेंस वारनि ते ईंदी। अॼु माण्हू साइंस जे साधननि सां हिक ॿिए सां फ़ोन ते ॻाल्हाइनि था, मिलनि था, सभु कुझु करनि था, लेकिन असां साइलेंस में रही करे बाबा सां ॻाल्हाए सघंदा आहियूं, बाबा सां रोह रियान करे सघंदा आहियूं, बाबा सां राय छा करूं, कीअं करूं, बाबा सां हर ॻाल्हि सम्झूं था न। हाणे असां अञा त असां वटि मुरलियूं आहिनि, ईअं आहिनि, थोरो समय भाऊ अहिड़ो समय ईंदो की असां वटि मुरली न हूंदी। उन समय डायरेक्शन कीअं मिलंदो, जेके साइलेंस जी पावर जो अनुभव हूंदो उहो ई बाबा जे हर डायरेक्शन खे कैच करे सघंदो। अहिड़ी सेवा करो तॾहिं चईंदासीं विशेष सेवाधारी। अहिड़ी सेवा करो हाणे तॾहिं चईंदासीं विशेष सेवाधारी। थोरो समय शांति में वेही करे बाबा जी को ज्ञान ॾिनो अथई, शुद्ध संकल्प ॾिना अथई, उहो विश्व में फैलायो। न त थोरो समय कोई बि संकल्प न, बसि मां बाबा ऐं मां बसि। ये विशेष सेवा है। स्लोगन आहे सेवा ऐं स्थिति जो बैलेंस रखो। सेवा ऐं पंहिंजी स्थिति जो बैलेंस रखो त सर्व जी ब्लेसिंग मिलंदी रहंदी। सेवा बि करो, पंहिंजी स्थिति खे बि ठाहींदा वञो त सर्व जी ब्लेसिंग मिलंदी रहंदी। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य गीता नैन इनके राह ॾेखारियो प्रभु। हाणे इहे जो मनुष्य गीत ॻाईंदा आहिनि, नैन ही इनकी राह ॿुधायो, त गोया राह ॾेखारण वारो हिकु परमात्मा ठहिरियो। तॾहिं त परमात्मा खे सॾु कंदा आहिनि ऐं जंहिं समय चईंदा आहिनि प्रभु राह ॿुधायो, त ज़रूरु मनुष्य खे राह ॾेखारण लाइ ख़ुदि परमात्मा खे निराकारी रूप खां साकारी रूप में अचिणो पए, अवश्य अचिणो पए। तॾहिं त स्थूल में राह ॿुधाईंदा न, अचण बग़ैर राह कीअं ॿुधाईंदा। हाणे मनुष्य त मुंझल आहे, उन मुंझे हुए खे राह खपे, इन करे परमात्मा खे चईंदा आहिनि नैन हिन की राह ॿुधायो प्रभु। इनखे ई खिवैया बि चइबो आहे। जो हुन पार अथवा पंज तत्वनि जी जो ठहियल हुई सृष्टि आहे, हिन पार करे, हिन सां पार करे, हुन पार अर्थात पंज तत्वनि जे पार जो छठो महतत्व आहे अखंड ज्योति, उन में हली हलंदा आहियूं। बाबा चवनि था कि हाणे इनखे खिवैया बि चईंदा आहियूं बाबा खे, जो असांखे हुन पार अथवा हिन पंज तत्वनि जी जो ठहियल हुई सृष्टि आहे, हिन खां पार करे, पार अर्थात पंज तत्वनि खां पार जो छठो महतत्व आहे अखंड ज्योति महतत्व आहे, हुन में वठी हलंदा आहिनि। जो परमात्मा बि जॾहिं हुन पार खां हिन पार अचे तॾहिं त असां सभिनि खे वठी हलनि न। त परमात्मा खे बि पंहिंजे धाम सां अचिणो पवंदो आहे, तॾहिं त परमात्मा खे खिवैया चईंदा आहिनि। उहो ई असां बोट खे अर्थात आत्मरूपी नाव खे पार मथे वठी हलंदा आहिनि। हाणे जो परमात्मा सां गॾु योग रखंदा आहिनि उन्हनि खे साथ वठी हलंदा, बाक़ी जो बचा हुआ हूंदा बची वेंदा, उहे धर्मराज जी सजा खाई करे पोइ ईंदा। त असां त हाणे सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि कंदे करे करे हर कर्म कंदासीं, त असां जॾहिं बि समय ईंदो त बाबा सां गॾु मथे हली हलंदासीं। बाक़ी सभु आत्मायूं धर्मराजपुरी में सजा खाई करे पोइ ईंदियूं। धर्मराज जी सजाई खाई करे मुक्त थींदियूं। जॾहिं सभी मनुष्य अति दुखी थी वेंदा आहिनि,
जॾहिं सभी मनुष्य अति दुखी थी वेंदा आहिनि त परमात्मा खे यादि कंदा आहिनि। परमात्मा हिन काटन जी दुनिया खां वठी हलो फूलनि जी छांव में। इन सां सिद्ध आहे कि ज़रूरु उहो बि कोई दुनिया आहे। हाणे इहे त मनुष्य ॼाणंदा आहिनि कि हाणे जो संसार आहे उहो काटनि सां भरियलु आहे, अर्थात हिक ॿिए जी स्वभाव संस्कार जे वश जो बुरा कर्म कंदा आहिनि, हिक ॿिए खे दुख ॾींदा आहिनि त उन्हनि खे काटो चइबो आहे, जे कारण मनुष्य दुखी अशांति खे प्राप्त करे थो। यादि पोइ फूलनि जी दुनिया खे कंदा आहिनि त ज़रूरु उहा बि कोई दुनिया हूंदी जंहिं दुनिया जा संस्कार आत्मा में भरियलु आहिनि। हाणे इहे त असां ॼाणंदा आहियूं कि दुख अशांति इहे सभु कर्म बंधन जो हिसाबु किताबु आहे। हाणे इहे त असां ॼाणंदा आहियूं कि दुख अशांति इहे सभु कर्म बंधन जो हिसाबु किताबु आहे। राजा खां वठी करे रंक ताईं हर मनुष्य हिन हिसाब किताब जे पूरे हिन हिसाब किताब में पूरो जकड़ल आहे। बाबा चवनि था हिन करे परमात्मा त ख़ुदि चईंदा आहिनि हाणे जो संसार कलयुग आहे त उहो सॼो कर्म बंधन जो ठहियलु आहे न। परमात्मा ख़ुदि चईंदा आहिनि हाणे जो संसार कलयुग आहे त इहो सॼो कलयुगी दुनिया जो संसार कर्म बंधन सां बंधल आहे। ऐं अॻियां जो संसार सतयुग जेकी फूलनि जी दुनिया चईंदा आहियूं उन्हनि में कर्म बंधन न आहे, संबंध आहे बंधन न आहे। हिन समय बंधन आहिनि, हिन समय बंधन आहिनि बाबा चवनि था, ऐं सतयुग में संबंध हूंदो। हाणे उहो आहे कर्म बंधन सां रहित जीवन मुक्त देवी देवताउनि जो राज्य जो हाणे न आहे। हाणे इहो जो असां जीवन मुक्त चईंदा आहियूं त हिन जो मतिलबु इहे न कि असां कोई देह सां मुक्त थी वञूं, उन्हनि खे कोई देह जो भान न हुयो, मगर उहा देह में हूंदी हुई बि दुख खे प्राप्त न कंदा हुया। हाणे इहे जो असां चईंदा आहियूं जीवन मुक्त, असां जीवन मुक्त चईंदा आहियूं न त हिन जो मतिलबु इहे न कोई असां देह सां मुक्त थी वञूं, उन्हनि खे कोई देह जो भान न हुयो, मगर उहा देह में हूंदी बि दुख खे प्राप्त न कंदा हुया। अर्थात अगरि देह में हूंदे हुए बि अगरि देह में सूरु थिए थो, हाणे बाबा चईंदा आहिनि 21 जन्मनि जी जीवन मुक्ति, त सतयुग में त असांखे दुख न हूंदो लेकिन जीवन जींदे बि बंधननि सां मुक्त। हाणे असांखे देह त आहे लेकिन दुख बि थिए, परेशानी बि थींदी, लेकिन असां हिन परमात्मा जी छत्र छाया जे हेठां आहियूं, इन करे असांखे दुख जी प्राप्ति खां परे आहियूं। गोया कोई कर्म बंधननि जो मालूम ई न आहे। सतयुग में त असां के दुख प्राप्ति न थींदो हुयो, छोकी असां आत्मा शुद्ध हुयासीं, कर्म बंधन न हुयो। त हिन जन्म में जो बि तो वरसो त वठूं न, त हिन जन्म में बि असांखे दुख प्राप्त न थिए, कर्म बंधननि छा में फसूं न, हिन जे लाइ ख़ुदि खे आत्मा सम्झणो आहे। देह जो कर्म कंदे हुए देह जे भान में बि अचिणो आहे, हथ पेरनि खे यूज़ करिणो आहे, लेकिन विदेही स्थिति में हाणे हाणे कर्म कयो, हाणे हाणे बाबा वटि, ईअं असांखे अभ्यास हुजे। त उहो जीवन वठंदा हुया, जीवन छॾंदा हुया, आदि अंत सुख खे प्राप्त कंदा हुया। सतयुग में आत्मा शरीर वठंदी त बि सुखी, शरीर छॾंदी त बि सुखी, छोकी शरीर छॾंदी आहे त सोचदी आहे इहो पुराणो शरीर आहे, ऐं हिक ॿिए सां कोई मोह त हूंदो ई न आहे। बाबा चई न लक्ष्मी नारायण सभिनि खां वॾा निर्मोही आहिनि। त जीवन मुक्त जो मतिलबु जीवन हूंदे कर्मातीत स्थिति। हाणे ये सॼी दुनिया 5 विकारनि में पूरी जकड़ल आहे। बाबा चवनि था हाणे ये सॼी दुनिया 5 विकारनि में पूरी जकड़ल आहे, मानो 5 विकारनि जो पूरो पूरो वास आहे।
परंतु मनुष्यनि में एतिरी ताक़त न आहे जो हिन पंज भूतनि ते जीते सघनि। तॾहिं परमात्मा ख़ुदि अची करे असांखे पंज भूतनि सां छुड़ाईंदा आहिनि। हाणे तव्हां त छुटी वियो, हाणे असांखे बाबा छा था चवनि, सेवा करो। जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं न त हिन दुनिया जी सभी आत्मायूं हिन पंज विकारनि जे भूतनि सां, हिक ॿिए जे बंधननि सां छुटिजी वेंदियूं। बसि सभिनि खे बाबा पोइ जेके जेके तव्हां ठाहींदव, जेका जेका तव्हां द्वारा ठाहींदा उहो तव्हांजे पिछाड़ी ईंदा। वैसे बाबा ई सभिनि खे ठाहींदा आहिनि, लेकिन जेका बाबा खे यादि नथा करे सघनि, तव्हांखे चवनि था, त तव्हां जीअं जीअं थींदा वेंदा उहो बि थींदा वेंदा। हू परमधाम में बि तव्हांजे पिछाड़ी ई ईंदा। असां बाबा सां गॾु वेंदासीं। बाक़ी सभु आत्माउनि खे जेका बि असां द्वारा बाबा सां कनेक्शन में हूंदियूं, त उहा चाहे मनसा, चाहे वाचा, चाहे कर्मणा, त उहा असांजे पिछाड़ी ईंदी वेंदियूं। त ईअं नंबरवार आत्मायूं मथे वेंदियूं। त असांखे जीअं जीअं बाबा खे यादि कंदे कंदे असां निर्बंधन निर्मोही थींदा वेंदासीं, त हूअं मथे असांजी माला ठहींदी वेंदी। छा त बाबा चवनि था कि तॾहिं हाणे मनुष्यनि में एतिरी ताक़त न आहे, हिन करे बाबा अची करे असां सभिनि खे पंज भूतनि ते जीत पाराईंदा आहिनि। तॾहिं परमात्मा ख़ुदि अची करे असांखे पंज भूतनि सां छुड़ाईंदा आहिनि ऐं भविष्य प्रारब्ध देवी देवता पद जी प्राप्ति कराईंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।